बाबा ओ बाबा वडेरो काबू कान अची वियो। बाबा वोट वठण लाइ अर्ज़ु खणी आयो आहियां। साहब नो इलेक्शन ते विवाद अचाई ये असांजो नालियूं ॾिस ये असांजा गटर ॾिस। मुंहिंजो पक्को वाइदो आहे सब जी किस्मत खुलंदी हाणे गंदे गटर जी धप कोन मिलंदी। मुंहिंजो पक्को वाइदो आहे हिन गिटन में हाणे अछूं टाइलियूं लॻंदियूं जंहिंते तिरकी तव्हां सभिनि जूं टंगूं भॼंदियूं। मच्छर मक्खिन में ही ॿार हाणे कोन सुम्हंदा वेरी सून हिते कलरफुल पोपट उॾंदा हिते पोपट उॾंदा। अबा असांजा पढ़ियल लिखियल बि बेरोज़गार वेठा आहिनि हाणे असांखे उन्हनि लाइ बि नौकरियूं खपनि। घर जे भातीअ भातीअ खे हाणे नौकरी ॾींदुसि साण पैसनि वठण लाइ हिकु टोकरी ॾींदुसि। हाणे मुफ़्त में हिते सब जा ॿार पढ़ंदा अहिड़ी डिग्री मिलंदनि वञी लंडन घुमंदा वञी लंडन घुमंदा। 10 सालनि खां अस्पताल जो कम बि रुकियो पियो आहे साहब हाणे असांखे डॉक्टर जी सहूलियत बि खपे। 24 कलाक हिते वॾा डॉक्टर मिलंदव बिना पैसनि जे नेड़ीअ ते आङुर रखी छॾंदव। अहिड़ो इलाज तव्हांजो अस्पतालुनि में थींदव पूरी ज़िंदगी घरनि में सभु वहिजी बींदव खट ते पइजी वेंदव। बाबा हाणे वोट कंहिंजो आहे? दिल्ले जो दिल्ले जो न दिल्ले जो वोट करे दिल्ले जो न दिल्ले जो वोट करे दिल्ले जो। ऐं आख़िरकार इलेक्शन जो ॾींहुं बि अची वियो। ऐं अवाम बिले खे वोट ॾेई नेठ कामयाब कराए वरितो। साहब 3 साल गुज़री विया आहिनि न नालियुनि जो कमु थियो आहे न स्कूल जो न वरी अस्पतालुनि जो। माण्हू त हाणे गेट जे ॿाहिरां बि लाइन लॻाए बीठा आहिनि। अड़े छॾे ॾेन बीह बीह पाणी हलिया वेंदा जाहिल। बेकारनि खे असां वोट ॾिनो नाकारनि खे असां वोट ॾिनो हिन ज़ुल्म जा ॾोही असां बि खूंखारनि खे असां वोट ॾिनो। को हक़ असांजो उगरियो आहे ॾियारीअ में असांखे जगड़ियो आहे मिटीअ जो खिलोनो समझी तूं पेरनि सां असांखे रगड़ियो आहे। केसीं तूं ज़ोर लॻाईंदे हक़दारनि जा हक़ खाईंदे हिन शहर जा अहिड़ा हाल करे केसीं तूं महल सजाईंदे। असां पाण बि पंहिंजा ॾोहारी सभु नज़र वरायो चौधारी हिकु नौकरीअ जी लालच में धरतीअ सां कई असां गद्दारी। हाणे पाण खे फ़ैसिलो करणो आहे हिक ॿिए सां गॾिजी रहणो आहे। जेको मिसकीननि जी दाह ॿुधे इहो वोट उन्हीअ खे ॾियणो आहे इहो वोट उन्हीअ खे ॾियणो आहे इहो वोट उन्हीअ खे ॾियणो आहे। अब्बा असां मिसकीननि जी दाह ॿुधण वारो कोई कान्हे बस हिकु उहो ई आहे। ऐं पूरे 5 सालनि खां पोइ बाबा ओ बाबा वडेरो काबू कान अची वियो। वरी हाज़िर थी वयुमि वरी नाज़िल थी वयुमि नई इलेक्शन लाइ वरी क़ाबिल थी वयुमि मां त नाज़िल थी वयुमि। बस वडेरा काबू तूं घणो ई असां मिसकीननि जे एहसासनि सां खेॾी छॾियो। असां पंहिंजा हथ वढाइण पसंदि कंदासीं पर तोखे वोट न ॾींदासीं। हाणे फ़ैसिलो तव्हां जे हथ में आहे या त पंहिंजी क़िस्मत ते छॾियो या पंहिंजी क़िस्मत खे बदिलायो।